हवाऊं हलण लगियूं ऐं खिमड़ियूं खिलण लगियूं बार बार ही बरसातियूं ओजानियूं वसण लगियूं तुंहिंजो रो उॾरी वियो हो तोखां घर विसरी वियो हो लिकी पियो तूं भाकुर में साहु तुंहिंजो निकिरी वियो हो अचानक अहिड़ो तूफ़ान जो आयो तूं ते ककिरनि जो हुयो सायो अचानक अहिड़ो तूफ़ान जो आयो तूं ते ककिरनि जो हुयो सायो ईअं रोई पियो जीअं रोवनि ॿार यादि नथी छा उहे प्यार यादि नथी छा उहे प्यार गुलनि जे बाग में हुआसीं प्यारे कंहिं माग में हुआसीं कॾहिं ॿई निंड में हुआसीं कॾहिं ॿई जाग में हुआसीं पटे गुल तो उछलायो खिली मूं मुस्किरायो मुंहिंजी रग रग ठरी पई सुकून ॾाढो आयो अॼु बि उहे ॻाल्हियूं सारे राजा छॾींदो आहियां रोवारे अॼु बि उहे ॻाल्हियूं सारे राजा छॾींदो आहियां रोवारे बिटा बिटा पतई बाहुनि जा हार यादि नथी छा उहे प्यार यादि नथी छा उहे प्यार खुदा खे मञ मोटिया हयाती ही छोटिया मूं वटि कहिड़ी शइ जी तोखे आख़िर खोटी आहे जॾहिं खां दिलि तो भॻी आहे तॾहिं खां अखि न लॻी आहे राति ॾींहुं रोआं थो मां तात मूंखे तुंहिंजी आहे अब्बास अली जो उदास आहे पाईंदो कारो लिबास आहे अब्बास अली जो उदास आहे पाईंदो कारो लिबास आहे पाण कराईंदो हुए सीगार यादि नथी छा उहे प्यार यादि नथी छा उहे प्यार मूंखे छॾी त मरी वेंदो साईं हथ चुमी पियो चवे बार बार मूंखे छॾी त मरी वेंदो साईं हथ चुमी पियो चवे बार बार यादि नथी छा उहे प्यार यादि नथी छा उहे प्यार यादि नथी छा उहे प्यार फराज़ रिकॉर्डिंग कंपनी में खुश आमदीद दोस्तों असां वटि सिंध जे मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा गाना ऑडियो कैसेट सां रिकॉर्ड थियल मौजूद आहिनि अगरि कंहिं बि दोस्त खे पोस्ट जे ज़रिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ बि राब्तो कंदा उन खां अलावा असां टैप वारी कैसेट खे बि मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं राब्ते जे लाइ कॉल कंदा मोहम्मद फराज़ 0300 3400 570